अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में भलीकार मां तव्हांजो मेज़बान राहिब बपड़। नाज़रीन, जीअं त पाण जेकॾहिं ॾिसूं था पिया आलमी मंज़रनामे ते जेका नज़र आहे उहा इहा आहे त पाकिस्तान 12 सालनि खां पोइ ऑस्ट्रेलिया खे ऑस्ट्रेलिया जे मैदान ते शिकस्त ॾिनी आहे। सीरीज़ जेका हिक तां बराबरि आहे। ॿिए तरफ़ जेके आहिनि सो घोटकी जे अंदरि मैराथन ड्रोड़ जा जेके आहिनि मुक़ाबिला थिया आहिनि, उन में 2000 खां वधीक रांदीगरनि जेको आहे सो हिसो वरितो आहे। ऐं 5 जेके माना रांदीगर हुआ उन्हनि में जेके एथलेट्स हुआ उन्हनि में जेको आहे सो सईद चाचड़, यासीन मीरानी, कुर्बान अली, मोहम्मद हनीफ़ ऐं समीउल्ला जेके आहिनि सो सोभारा थिया आहिनि। 1 लख पहिरें कैटेगरी में हुयो ऐं 80,000 ॿिए नंबर ईंदड़ खे, 3 नंबर खे 50,000, चौथे ऐं 5 खे 33,000 रुपया इनाम ॾिना विया आहिनि। घोटकी खां जेको मैराथन रेस जेका आहे सो उहा शुरू थी आहे ऐं ॿुधण में इहो बि अचे थो पियो त पूरी सिंध ताईं हीअ हलंदी आहे। जो की प्रोग्राम में इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां सवाइ लाड़काणे रीजन जे अंदरि ऐं रीजन जो जेका चूंड आहे 9 फेबरवरी ते थियण वञी रही आहे। उन मंझि महसूसु त इहे थिए थो त पूरी सिंध मंझां हर ज़िले मंझां हिकु हिकु उमेदवार पंहिंजो पाण खे नज़र अचे थो पियो। यानी चयो इहो थो वञे जेके क्रिकेट ऑर्गेनाइज़र आहिनि तंहिंजो ख़्यालु इहो आहे त असां लाड़काणे रीजन जी जेका क्रिकेट आहे उनखे मथी लेवल ते सतह ते आणण जे लाइ जाखोड़ियूं पिया। पर ॾिसण में इहो थो अचे पियो त जिथे ॾिसोजे उते क्रिकेट जी ख़िदमत घटि पंहिंजी ख़िदमत जे लाइ जेको आहे सो दोस्त वधीक वञनि था। इन हवाले सां परवेज़ चांडियो साहिबु असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे। इन्हनि सभिनी शयुनि ते ॻाल्हि ॿोल कबी। पर प्रोग्राम जी शुरूआति में पाण हलूं था घोटकी ऐं घोटकी मंझां रिपोर्ट ॾिसूं था न्याज़ चने जी, जंहिं जेको आहे सो मैराथन खे कवर कयो आहे, जंहिंमें 2000 खां वधीक रांदीगर सिंध जे अंदरि शरीक थिया आहिनि। ऐं घोटकी जे अंदरि जेको माना नौजवाननि में हिकिड़ी वॾी जोश ऐं ख़ुरोश रहियो आहे। अचो त उन हवाले सां हीअ रिपोर्ट ॾिसूं ऐं पोइ वरी प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं। घोटकी में मैराथन रेस कराई वई, जंहिंमें मैसरो वासी नौजवान सईद चाचड़ रांदनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं ॿियनि खे मात ॾेई पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। आदरपुर जे चंगुलाणी स्टाफ खां घोटकी जे डिग्री कॉलेज ताईं 12 किलोमीटरनि जी एरिया में करायल मैराथन रेस में सभई नौजवाननि हिसो वरितो। पर उन दौरान केतिरा ई नौजवान रस्ते में थकिजी बि पिया ऐं कुझु वरी रस्ते में बेहोश बि नज़र आया। रेस खे ॾिसण लाइ आदलपुर शहर खोहारा स्टाफ घोटकी अंडरपास, मेन चौक ऐं ॿियनि हंधनि ते माण्हुनि जूं कतारूं लॻल रहियूं। ड्रोड़ में रांदियुनि वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर बि हिसो वरितो। पर मैसरो वासी नौजवान सईद अमन चाचड़ खेसि पोइते करे पहिरीं पोज़ीशन माणे वरिती। मैराथन रेस में ॿी पोज़ीशन यासीन मीरानी, 3 कुर्बान अली, 4 खानगढ़ वासी मोहम्मद हनीफ़ अंसारी ऐं 5 पोज़ीशन मूमलबाड़ी वासी राणा समीउल्ला हासिल कई। फाते एथलेट्स खे इनाम ॾियण लाइ डिग्री कॉलेज में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर, DC घोटकी एजाज़ शाह, SSP मसूद बंगश, रांदनि वारे खाते जे सेक्रेटरी सलीम रज़ा खोड़ो ऐं ॿियनि पारां इनाम ॾिना विया। पहिरीं पोज़ीशन माणींदड़ एथलेट सईद चाचड़ खे 1 लख रुपया कैश ऐं मोटरसाइकिल इनाम ॾिनो वियो। मैराथन रेस में सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर, SSP मसूद बंगश ऐं ड्रोड़ में हिसो वठंदड़ नौजवाननि चयो त जी बिल्कुलु, इहो दुनिया में हर जाइ ते मैराथन थींदा आहिनि ऐं इन में ॾिसो हाणे घोटकी में थियो आहे, हाणे मीडिया तव्हां सभु कवरेज बि कयो था त पूरी दुनिया तव्हांखे ॾिसे थी त हे रेस खां अलावा ॾिसो केतिरा गेट टुगेदर हिकिड़ो माण्हुनि जो हिते थियो आहे और मेल जोल जो बि प्रोग्राम आहे, गॾो गॾु हिकु हेल्दी एक्टिविटी आहे ऐं पूरी दुनिया खे पाण ॿुधायूं था त असांजो हे घोटकी डिस्ट्रिक्ट केतिरो सेफ आहे। हिते उहो अचनि, कारोबार करनि, ॿाहिरां माण्हू ॾिसनि, उहे अचनि और इंशाअल्लाह ताला इहो मैसेज थ्रू आउट द वर्ल्ड वञे थो पंहिंजो त पाण वटि हिते अमन ऐं अमान आहे। जेको तव्हां मीडिया वारा भाउ खे असां इहो ई चऊं था त हिन इवेंट खे मिली जुली करे तव्हां बि सक्सेसफुल बनायो। देखिए, हमने पूरे रूट को, एक तो ब्लॉकिंग पॉइंट जहाँ हैं वहाँ हमने पुलिस लगा दी है। इसके साथ साथ तकरीबन 18 SHOs और 350 के लगभग पुलिस एहलकार तैनात हैं पूरे रूट पर, और जो स्टार्टिंग पॉइंट है और जो एंड पॉइंट है वहाँ पर भी पूरा सिक्योर किया गया है और रास्ते में ट्रैफिक के एहलकार भी तैनात है कि ट्रैफिक को किसी किस्म की वो मुश्किलात और जो रेस वाले हैं शुरा उनको कोई मुश्किलात पेश ना आए। तो ॾाढी ख़ुशी सां, पर पहिरीं ॻाल्हि असां इहा कंदासीं त हार ऐं जीत का मायना नथी रखे। फर्स्ट थिंग इज़ द कॉन्फिडेंस। अहिड़ो मुक़ाबिलो हर साल हुजनि त असां पंहिंजो बॉडी बणींदासीं और नौजवाननि खे ख़ुशी हूंदो अहिड़ो कम सां। हाराइजी वञो त को मसइलो न, हार जीत कम आहे, इहा का वॾी ॻाल्हि न, पर कोशिशि फुल कंदासीं। सर इहा रखी आहियूं त इंशाअल्लाह ताला 10 किलोमीटर सां तय करे वेंदासीं। शौक़ु हुई स्कूल में फॉर्म भरिजे पोइ भरायोसीं, ड्रोड़ हुई हुते भॼंदा हुआसीं, हुते ड्रोड़ में पास थिया हुआसीं। हिकिड़ी ख़ुशी आहे सर, शौक़ु आहे। अच्छा जी, केतिरी पुर में आहियो, कटे वेंदो? इंशाअल्लाह ताला दुआनि खां कामयाब ऐं नाकामी जो नसीब जी ॻाल्हि आहे। बाक़ी तमामु सरदार मोहम्मद खे मुबारकबाद ॾियूं था, अहिड़ा प्रोग्राम कया अथई, अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि घोटकी लाइ, तमामु सुठी ॻाल्हि आहे। घोटकी में पहिरियों भेरो थियल मैराथन रेस में माण्हुनि भरपूर दिलचस्पी जो मुज़ाहिरो कयो। केतिरा ई नौजवान सूबाई वज़ीर ऐं ॿियनि सां सेल्फियूं कढाईंदा रहिया त के वरी भरपूर नमूने इंजॉय बि कंदा रहिया। मैराथन रेस खां पोइ डिग्री कॉलेज जे ग्राउंड में
शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो पिणु कयो वियो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां रिपोर्ट ॾिठी, असां उमेद था करियूं तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन वक़्तु पाण सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि सिंध जा रांदियुनि वारा वज़ीर सरदार मोहम्मद बख़्श ख़ान महर। अचो त हुननि खां पुछूं त ओवरऑल जेको आहे हिन मैराथन रेस जेको मुनक़िद कराइण जो सिंध जे अंदरि ही पहिरीं थी आहे। अचो त असां ॾिसूं था पिया त पूरी तारीख़ जेकॾहिं अॻु में असां ई डॉक्टर मोहम्मद अली शाह साहिब जन जे दौर जो जेको अॻूणो सिंध जो रांदियुनि वारो वज़ीर हो, उनजी नेकी कंदा हुआसीं, तारीफ़ कंदा हुआसीं, पर तन ॾींहंनि में बि अहिड़े क़िस्म जी रेस मुनक़िद न थी। नओं तजुर्बो हुयो ऐं उन तजुर्बे मंझां कहिड़े नमूने ॾुखिया आहिनि ऐं सुखिया आहिनि मंझां गुज़रिया आहिनि। अचो त पाण ॻाल्हि ॿोल कयूं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां पहिरियों त तव्हांखे लख लख मुबारकूं। सिंध जे अंदरि मैराथन रेस मुनक़िद कराइण जे हवाले सां तव्हांखे ख़्यालु आयो ऐं उनखां पोइ हीअ कामयाबी सॼो सारो सहरो तव्हां ॾे वञे थो। हीअ कामयाबी जो कीअं लॻो हीअ तजुर्बो सर? थैंक यू जी, वॾी महिरबानी। ॾाढो माशाल्लाह ज़बरदस्त रिस्पॉन्स रहियो सारे घोटकी डिस्ट्रिक्ट जो। काफ़ी माण्हू ॿाहिरि ॾिसा ऐं असां एतिरो एक्सपेक्ट न पिया कयूं त एतिरो क्राउड ईंदो, पर माशाल्लाह जेको आहे 6-7 माण्हू स्पेक्टेटर्स पार्टिसिपेंट्स सभु जेके हुया सभु मिलाए जुलाए एतिरा माण्हू निकिता आहिनि ऐं ॾाढो ज़बरदस्त रिस्पॉन्स मिलियो आहे असांखे। और इंशाल्लाह मां पहिरों जीअं कमिटमेंट्स तव्हां सां कयूं आहिनि, जेके तव्हांखे प्लान्स ॿुधाया पंहिंजे इंटरव्यू में, असां चाहियूं था त इंशाल्लाह सभिनि खे असां तयारियुनि में आहियूं एक्सिक्यूट करण ते। पर हे माशाल्लाह मैराथन जो तव्हां वाइदो कयो घोटकी जे आवाम सां, उहो पूरो कयोसीं त हिकिड़े ॾाढे सेंस ऑफ सेटिस्फैक्शन आहे, हिकिड़े ॾाढी अचीवमेंट फील कई त असां वरी शइ फील कई आहे। अच्छा सर, हाणे इन खां सवाइ पूरी सिंध जे ॿियनि ज़िलनि जे लाइ ओॾों जे लाइ तव्हांजी छा प्लानिंग आहे ऐं ओॾे कॾहिं वञो पिया? जी इंशाल्लाह असांजो प्लान आहे मैराथन कीअं मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो त जेके मेजर सिटीज़ आहिनि उन्हनि में असां कराईंदासीं। ख़ैर सिटी जो नालो किथे कराइणी आहे इहो त कुझु ॾींहंनि में असां अनाउंस कंदासीं, पर उन खां इहो आहे त असां इंशाल्लाह ओवरऑल पूरे सिंध खे कवर करिणो आहे त असां जल्दी जल्दी पंहिंजी मुहिम हलायूं, जीअं असां विदिन 3-4 मंथ असां वधि में वधि मैराथन कराए सघूं थी। सही। अच्छा, तव्हांजा कुझु बयान अहिड़ा बि नज़रुनि मंझां गुज़रिया आहिनि जिन में क्रिकेट जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं पंहिंजो ख्वाब बि इहो तव्हां चओ था त असांजो जेको आहे सो ख्वाबु आहे त क़ौमी टीम जे अंदरि बि को रांदीगर असां ॾिसूं। उन हवाले सां का प्लानिंग अॻिते या PCB सां ॻाल्हाइण ॿोलाइण जे हवाले सां, कुझु लिखत करण जे हवाले सां को अहिड़ो को प्लान आहे इन फ्यूचर? जी जी इंशाल्लाह इन क्रिकेट ते बि असां मामले ते ॻाल्हायूं था पिया। अहिड़ो ख़ासि उन्हनि जो रिस्पॉन्स न आहे, पर असां उन्हनि जो अखियूं ज़रूरु खोलियूं आहिनि, पर थोरो उन्हनि खे अञा जेको आहे जेसि ताईं शयुनि खे असां वधीक थोरो असांखे लॻे थो एग्रेसिव थियणो पवंदो पंहिंजे सिंध जे आवाम लाइ, छो त उहो माण्हू शायदि इन शइ में सोच में आहिनि त हे ॻाल्हाए चुप करे वेंदा आहिनि, पर पाण खे इहा पंहिंजी कोशिशि जारी रखणी आहे। ऐं मां क्रिकेट पाण बि वञी करे ओवरऑल सिंध में जिते किथे हाणे सुभाणे असां पंहिंजो क्रिकेट मैच रखायो आहे कंदकोट ग्राउंड में, ऐं हुते मां पाण वञा थो, उते प्लेयर्स खे ॾिसूं था त ओवरऑल सभिनी जी पूरे सिंध में वञी करे सभु हिकिड़ी मां जीअं तव्हांखे पहिरियों अर्ज़ु कयो त हिकिड़े पाण वटि कानून आहे त पाण सिंध स्पोर्ट्स सिंध क्रिकेट बोर्ड ठाहे सघूं था, त उन्हनि में पाण जेके प्लेयर्स ॿियो खपंदा उन सभु शयुनि ते कमु असां साइमल्टेनियस बि कयूं था, गॾो गॾु हे मैराथन बि करायूं था, त इंशाल्लाह तव्हांखे सभु शइ में बहितरी नज़र ईंदी। सर, कंदकोट जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई ऐं उते जेको गिरासी ग्राउंड आहे असां ॾिसूं था पिया त हिते कराची मंझि बि अहिड़ो ग्राउंड न हूंदो। उतां जो क्यूरेटर बि हिकिड़ो पंहिंजी मदद पाण तहत उनजो बि नालो ख़ुशकिस्मती सां मोहम्मद बख़्श ई आहे जेको पिच ठाहे थो ऐं सॼो गिरास वग़ैरह जे हवाले सां असद आरबाणी जो उते किरदारु आहे, शाबान आहे ऐं ॿिया जेके असांजा माना उतां जा अज़ीम रांदीगर वसीम अकरम माज़ी जो सॼो वेंदड़ जेको आहे सो उहो बि उतां जो ई आहे, सुमरो साहिबु। इन हवाले सां माना तव्हां अॻिते जेको आहे सो इन फ्यूचर, छो त इहो चयो वेंदो आहे त बाबा क्रिकेट सां जेको आहे सो सिंध जी स्पोर्ट्स मिनिस्ट्री जो ॼण त वास्तो न रहियो आहे माज़ी जे अंदरि, हाणे तव्हां इनखे सिंध गेम्स जो अंदरि बि हिसो बणाईंदा? जी इंशाल्लाह असां हिनखे ज़रूरु हिसो बणाईंदासीं, छो त असांजो इहो फर्ज़ बीहे थो। ठीकु आहे, इहो फेडरल जो मामिलो आहे, क्रिकेट PCB जे अंडर अचे थी, पर ॻाल्हि इहा आहे त असां पॉपुलैरिटी ॾिसूं था त हिन जी ऐं केतिरा पाण नौजवान ॾिसूं था त क्रिकेट खे पसंदि करनि था, त असां इंशाल्लाह पंहिंजी मुहिम इहा जेकी आहे जारी रखंदासीं ऐं इंशाल्लाह सिंध गेम में बि हिनखे ज़रूरु इंट्रोड्यूस कंदासीं, छो त हे हिकिड़ी पंहिंजी सभिनी खां खेॾी वेंदी रांदि आहे। ऐं उन खां अलावा तव्हां जेको क्रिकेट ग्राउंड जी ॻाल्हि कई आहे, कंदकोट मां सुभाणे पहिरियों दफ़ो वञूं था, असांजो फ्रेंडली मैच बि आहे, जीअं मोहम्मद बख़्श जी तव्हां ॻाल्हि कई हुते त जॾहिं ॿ हम नाम मिलंदा त तव्हां इंशाल्लाह वधीक बहितर शयूं ॾिसंदो, उतां ग्राउंड लाइ, उतां जे माण्हुनि लाइ, उतां जी आवाम लाइ, ऐं उतां जी जेके फैसिलिटीज़ आहिनि स्पोर्ट्स जूं उनजे
उन जे हवाले सां। ज़बरदस्त सर। अच्छा, आख़िर में सर मां इहो पुछणु चाहींदुमि तव्हां खां त गुज़िरियल ॾियारे ते जेका मैराथन थी आहे उन में जे तव्हांखे बि असां फुटेजिस में ॾिसूं था पिया, ड्रोड़ जे में मुक़ाबले मंझि तव्हां बि हिसो वरितो आहे, उते नौजवाननि सां गॾु ईअं रली मिली वञण में माना केतिरी सराही महसूसु थी। ऐं सिंध जे रांदीगरनि में जेकॾहिं असांजो इहो टैलेंट मथे अचे त तव्हांखे ख़ुदि माना, छो त तव्हां पाण बि हिकिड़ा माना प्लेयर रहिया आहियो, पाण बि खेॾो था पिया क्रिकेट सां, ख़ासि तौर तव्हांजो चाहु आहे, पंहिंजो ग्राउंड बि आहे, हर शइ आहे, सिंध जे नौजवाननि में केतिरो टैलेंट ॾिसो था? माशाअल्लाह बहितरीन बहितरीन भाई, मां त हैरान थी वियुमि हुननि जी जेको आहे स्पिरिट ॾिसी करे नौजवाननि जो। ऐं मूंखे एतिरो मज़ो अचे पियो हिननि सभिनि सां गॾु मैराथन में दौड़ण में, ऐं हिकिड़ो ॾाढो भलो महसूसु थिए पियो। हिननि जो जेतिरो हो महिनत करनि पिया, ऐं तव्हां बि ॾिठो त शुक्र आहे मुंहिंजी फिटनेस सुठी आहे जो मां हुननि सां कदम मिलाए सघियुमि। न त पंहिंजे नौजवाननि जी फिटनेस ॾिसी करे माशाअल्लाह हे छड़ो क्रिकेट न, कंहिं बि स्पोर्ट्स में वेंदा त उहो ॾाढो सुठो परफॉर्म कंदा। छो त मैराथन रेस अहिड़ी आहे त एथलीट, अगरि तव्हां एथलीट फिट रहंदो आहे त उहो एथलीट कंहिं बि स्पोर्ट में वञी सघे थो। त हे ॾाढो सुठो आहे पंहिंजो प्लेयर्स लाइ, जेके अपकमिंग प्लेयर्स आहिनि, जेके फ्यूचर में इंशाल्लाह पंहिंजो सिंध जो नालो रोशन कंदा। असां चाहियूं था त अहिड़ियूं एक्टिविटीज़ थींदियूं रहनि। सही सर। परवेज़ चांडियो साहब आहे, क्रिकेट ऑर्गेनाइज़र आहिनि पाण जो, साईंजन जो वास्तो जेको आहे दादू सां, हू कुझु तव्हां खां पुछणु चाहे थो। जी परवेज़। अस्सलाम वालेकुम मार साहब। वालेकुम अस्सलाम भाई जान। मार साहब, तव्हीं बिल्कुलु जेको आहे सो सिंध क्रिकेट बोर्ड जी ॻाल्हि कई आहे। मुंहिंजी सेक्रेटरी स्पोर्ट्स सां बि तक़रीबन महीनो खनि अॻु में अहिड़े क़िस्म जी जेका आहे कचहरी थी हुई। मुंहिंजो बॉस रही चुको आहे दादू में, मुंहिंजो DCO रही चुको आहे सलीम रज़ा खोड़ो। ॾाढा हुन वटि ज़बरदस्त क़िस्म जा आइडियाज़ आहिनि। मां जीअं तव्हांखे रिक्वेस्ट कयां हूंदी क्रिकेट जे हवाले खां, त तव्हां क्रिकेट जी हिकिड़ी टीम ठाहियो सिंध गवर्नमेंट तरफ़ां, उनखे ओनरशिप भली सिंध बैंक ॾिए त जीअं प्लेयर्स जो हिकिड़ो फ्यूचर सिक्योर थिए। ऐं ॿियो जॾहिं तव्हीं का ADB में नई स्कीम जेका कयो था, इनकॉर्पोरेट कयो था, त जीअं तव्हांखे कश्मीर कंदकोट जे ग्राउंड जी ख़बर पई त उते पहिरीं मतिलबु SNE जो अप्रूवल जो इशू अचे थो उते। तव्हीं जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ADB जॾहिं स्कीम में इनकॉर्पोरेट कयो था त उन्हनि जो बि जेको हिकिड़ो पोर्शन जेको आहे न ग्राउंड ठाहे, ऐं ग्राउंड जी लाइ, ग्राउंड जी मेंटेनेंस लाइ तव्हां ग्राउंड में न हूंदा त तव्हांजा ग्राउंड जेके तबाह थी वेंदा। मुंहिंजी इहे 2-3 गुज़ारिशात आहिनि। मां सां यकीनन कुझु ॾींहंनि में कराची में आहियां, तव्हां सां मुलाक़ात जो शौक़ु आहे, इंशाल्लाह उहो पूरो थींदो। जी ज़रूरु अदा, तव्हांजे बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त। असां बि इहो ई सोचूं पिया त हिकिड़ी सिंध जी टीम ठाहिजे, जीअं मां पहिरियों ज़िक्र कयो, उन ते असां ज़रूरु कमु कयूं था। बाक़ी धनकोट जे हवाले सां जेके इनकम्प्लीट कुझु स्कीम्स आहिनि, छो त असांजी स्पोर्ट्स डिपार्टमेंट जी जेकी इंजीनियरिंग विंग आहे, असां ईअं सम्झो त जेको 96% असां पंहिंजी स्कीम्स कंप्लीट यूटिलाइज़ करे छॾिया पैसा, ऐं असां कंप्लीट करे छॾियूं। बाक़ी आहे जेके वर्क्स एंड सर्विसिस ते इहे असां वेंदासीं, उहे ॿाहिरि आहिनि जेके हुन में इशूज़ हूंदा उहे डिस्कस करे ऐं उहे बि मसाइल हल कंदासीं इंशाल्लाह, ऐं माण्हुनि खे फैसिलिटी ॾींदासीं। वॾी महिरबानी सर, तव्हां असांखे टाइम ॾिनो, पंहिंजो क़ीमती वक़्तु मंझां कुझु घड़ियूं असांजे नाले कयूं, लख थोरा तव्हांजा। जी परवेज़, जहिड़े नमूने साईं माना मुकमिल तौर ते सरदार मोहम्मद बख्श महर साहब जन जेको माना ॻाल्हि ॿोल कई मैराथन जे हवाले सां, घोटकी जे अंदरि यार पाण ॾिसूं था त क्रिकेट जे हवाले सां त उते हिकिड़ो वॾो चार्म रहियो आहे। सुठा हिकिड़ा रियाज़ मीराणी जहिड़ा उतां प्लेयर बि जेको आहे सो पाण खे नज़र अचनि था, कंदकोट खां वेंदे पंहिंजी राजधानी ताईं हू प्लेइंग कंदे नज़र था अचनि। कीअं था ॾिसो तव्हां हिन मैराथन रेस खे? तमामु हिकिड़ो सिहतमंदाना सरगर्मी आहे, ऐं उन्हनि जो उनखे ओनरशिप जेकॾहिं सिंध गवर्नमेंट ॾिनी आहे, स्पोर्ट्स मिनिस्टर ॾिनी आहे, त हू जसल हणे, ऐं मुंहिंजे तरफ़ां उनखे लख वाधायूं हुजनि। ऐं उन तव्हांजे हिकु इंटरव्यू में उन्हनि शइ जो इज़हार कयो त हुन वटि अहिड़ा आइडियाज़ आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त घणो वक़्तु ॿाहिरि रहियो आहे, अक्सर हिन जी जेका रिहाइश रही आहे उहा यूरोप में रही आहे, हिन जी सॼी जेकी ग्रूमिंग वग़ैरह यूरोप में थी आहे, त उते यूरोप में जेको आहे मैराथन खे जेको आहे ॾाढो लाइक कयो वेंदो आहे। ही तमामु हिकिड़ी हेल्दी ऐं पॉज़िटिव एक्टिविटी जी शुरूआति कई आहे महर साहब, ऐं इहो सिलसिलो हलणु खपे, इनखे हिते स्टॉप न अचे। इहो घोटकी खां अॻिते ख़ैतमू मीरस, नौशहर, फिरोज़, इवन सिंध जे सभिनी ज़िलनि में थींदी, त मुंहिंजे ख़्याल में तमामु हिकिड़ो स्पोर्ट्स जी हिकिड़ी ज़बरदस्त ख़िदमत आहे। अच्छा, हिकिड़े तरफ़ पाण हीअ शइ ॾिसूं था त माज़ी में हालांकि पाण त माना जीअं चयो वेंदो आहे त आई विटनेसिस, डॉक्टर शाह साहब जो दौरु हुयो हिकिड़ो, डॉक्टर मोहम्मद अली शाह साहब जन जो, उन्हनि जे दौर मंझि बि सिंध गेम्स वॾियूं शानदार नमूने थियूं। पर हाणे हीअ साईं जन बि वञनि पिया, जेको आहे सो कुझु महर साहब जन बि कुझु वक़्त खां पोइ वरी सिंध गेम्स बि थियनि थियूं पियूं। क्रिकेट जे हवाले सां बि उन्हनि इहा ॻाल्हि कई त मां छो त क्रिकेट हिन वक़्त ताईं सिंध गेम्स में शामिलु कोन हुई डॉक्टर शाह साहब जे सॼे दौर में।
तव्हां छा था सम्झो जेकॾहिं क्रिकेट खे सिंध गेम्स जे अंदरि सिंध गेम्स जो हिसो बणायो थो वञे त इहा केतिरी वॾी कामयाबी हूंदी ऐं क्रिकेटरनि खे इन मंझां केतिरो लाभ हासिलु थींदो? यकीनन हिकिड़ो पॉज़िटिव साइन आहे। क्रिकेट जेका आहे तव्हां महर साहब पाण ॻाल्हि कई त पॉपुलर गेम आहे सिंध जे अंदरि ऐं उन जी पॉपुलरिटी खे ज़हन में रखी करे उनमें जेके सिंध गेम्स में उनमें शामिलु करणु तमामु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो फ़ैसिलो हूंदो। महर साहब जेको आहे सो उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि कई त असीं सिंध स्पोर्ट्स बोर्ड ठाहींदासीं। तव्हांखे ख़बर आहे गवर्नमेंट जॾहिं ही 2000 तव्हांजी अरिड़हीं तरमीम आई त ही कॉन्करेंट लिस्ट ते हो स्पोर्ट्स डिपार्टमेंट। स्पोर्ट्स डिपार्टमेंट हाणे फेडरल सब्जेक्ट न रहियो आहे पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जेको आहे सो उनजी हिकिड़ी खणी चइजे त हिकिड़ी बालादस्ती आहे क्रिकेट जे अंदरि। सो साईं वटि इहे ज़बरदस्त क़िस्म जा आइडियाज़ आहिनि। यंग डायनामिक आहे, चार्मिंग पर्सनैलिटी आहे ऐं तव्हां हुनखे पुशअप्स पाण ते ॾिठा आहिनि त पाण बि जेको आहे सो माशाल्लाह एथलीट आहिनि ऐं अहिड़ियूं सरगर्मियूं मां चयो न इहो सिलसिलो जेको आहे न इहो रुकिजे न। इहो सिलसिलो क्रिकेट हुजे, तव्हांजे हॉकी जा तमामु सुठा ग्राउंड ठहिया आहिनि उते पाकिस्तान सिंध स्पोर्ट्स बोर्ड खे घुरिजे त उते कोचिस जेके आहिनि से रखिया वञनि, अकेडमी ठाही वञे त जीअं उते इहो हॉकी बि प्रमोट थी सघे। पब्लिक एक्सचेकर तमामु उते तव्हांजे हॉकी ग्राउंड जो दादू में कमु तक़रीबन 90% थी चुको आहे त जेके हॉकी जा ग्राउंड आहिनि उहो तक़रीबन 90% जी प्रोग्रेस आहे। परियां त उते जेको स्टाफ जेको आहे उनखे परमनेंट कयो वञे। मूं अर्ज़ु कयो न त जॾहिं तव्हां ADP स्कीम ठाहियो था त हुन में तव्हां वटि SNE जो हिकिड़ो कॉलम हूंदो आहे त तव्हां सैंक्शन ऑफ न्यू स्ट्रेंथ जेसिताईं न ॾींदो त तव्हांजा ग्राउंड जेके तव्हां ठाहिया, तव्हां जेको पैसो लॻायो गवर्नमेंट जो पैसो जेको अवामी टैक्सिस मां अचे थो ऐं पोइ जेको आहे उहा शइ तबाही थिए थी त उहो उनजी ज़िम्मेवारी जेका आहिनि पोइ उन जेको एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट आहे उनजी। अच्छा परवेज़, हिन में हिकिड़ी ॿी शइ तमामु सुठी नज़र आई आहे छो त असां क्रिकेट ऑर्गेनाइज़र हुजनि, हॉकी जे लाइ हुजनि, फुटबॉल जे लाइ हुजनि, मतिलबु कहिड़ी बि गेम जे हवाले सां हमेशह इहा ॻाल्हि चई वेंदी आहे त बाबा प्लेयर्स खे जेको आहे सो मुआशी तौरु भड़ कयो। हिन इवेंट में घोटकी मैराथन रेस मंझि इहा शइ नज़र आई आहे त विनर खे जेको माना पहिरें नंबर ते आयो आहे उनखे 1 लख रुपयो ऐं मोटरसाइकिल ॾिनी वई आहे। ॿिए नंबर वारे खे 80,000 ॾिना विया आहिनि, टे नंबर वारे खे 50,000 ॾिना विया आहिनि ऐं वॾी ॻाल्हि आहे त चौथे ऐं पंजे नंबर खे बि काउंट कयो वियो आहे, उन्हनि खे बि 33,000 ॾिना विया आहिनि। इन में माना केतिरो उत्साह मिलंदो रांदीगरनि खे? ॾिसो ॾाढो हिकिड़ो पॉज़िटिव डेवलपमेंट आहे त तव्हीं उन्हनि जा जेके आहिनि न लॉन्ग टर्म जेका आहिनि न उहे तव्हीं जेके ॾिसंदो न रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे ॾाढा ज़बरदस्त क़िस्म जा ईंदा। जॾहिं इहे जेको तव्हांजी मैराथन आहे जेकॾहिं साल में थींदी रहंदी न त तव्हांजी जेके सेहतमंदाना सरगर्मियूं जेके नौजवाननि जे अंदरि आहिनि उहे वधंदियूं। नौजवाननि जे अंदरि सरगर्मियूं वधंदियूं। अहिड़ियूं सरगर्मियूं पाण खे नज़र अचनि थियूं पियूं। हैदराबाद इंटर स्कूल फेस्टिवल थियो आहे परवेज़, उहो हिकिड़ी रिपोर्ट ॾिसूं था, उन खां पोइ वरी प्रोग्राम खे जारी था रखूं। हा जी नाज़रीन, हैदराबाद जे अंदरि जेके आहिनि सो स्कूल्स जे हवाले सां हैदराबाद इंटर स्कूल फेस्टिवल जेको आहे मुनक़िद थियो आहे। उते रांदीगर तोड़े रांदीगिराणियूं वॾे अंग में जेके आहिनि सो शरीक थियूं आहिनि। उन हवाले सां अचो त फ़हीम बबर जी ही रिपोर्ट ॾिसूं। हैदराबाद में उस्तादनि जी समाजी तंज़ीम पारां शागिर्दनि लाइ स्पोर्ट्स फेस्टिवल मुनक़द कयो वियो। पाकिस्तान एकेडमिक कैरियर काउंसलिंग टीचर्स ट्रेनिंग एंड टूरिज़म पारां पैक्ड ओलंपियाड जे उनवान हेठि मुनक़द कयल स्पोर्ट्स फेस्टिवल जी इफ़्तिताही तक़रीब दौरान कमिश्नर ऑफिस खां स्पोर्ट्स ग्राउंड ताईं स्पोर्ट्स आगाही वाक मुनक़द कई वई, जंहिंजी क़यादत कमिश्नर हैदराबाद काज़ी शाहिद परवेज़ कई। जॾहिं हिन वाक में शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि तोड़े संदुनि उस्तादनि ऐं वालिदेन वॾे अंग में शिरकत कई। इन शानदार स्पोर्ट्स फेस्टिवल में पेटारो, हयात स्कूल, पब्लिक स्कूल, गुलुरसानी, स्पार्क स्कूल एंड कॉलेज समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दियाणियुनि तोड़े शागिर्दनि विच में साइकिल रेस, 100 मीटर जी डोड़, रसो छिकण समेत मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया, जॾहिं त वालिदेन ऐं उस्तादनि पिणु रांदियुनि में हिसो वरितो। हैदराबाद में फर्स्ट टाइम जेको आहे सो इवेंट थी रहियो आहे, तमामु बहितरीन इवेंट थियल आहे। मां सम्झां थी त अहिड़े क़िस्म जा जेके न प्रोग्राम्स थियणु घुरिजनि। मां फुटबॉल में हिसो वरितो आहे, असांजी सॼी टीम आहे ऐं असां उहे जिते वेंदासीं। यादि अचे मज़ो हिते इलाही आयो। तव्हां ॾिसंदा हूंदा केतिरो मज़ो आयो। आई थिंक तव्हांखे बि इलाही मज़ो आयो हूंदो। मां हाली ताईं त इहो साइकिलिंग में कयो जंहिंमें फर्स्ट पोजीशन आई आहे हाणे मुंहिंजी, ऐं हाणे ईंदड़ में मां क्रिकेट में वठंदमि, टेबल टेनिस में बि वठंदमि इंशाल्लाह, टाइक्वांडो में बि इरादो आहे।
मां हाली ताईं त इहो साइकिलिंग में कयो जंहिंमें फर्स्ट पोजीशन आई आहे हाणे मुंहिंजी, ऐं हाणे ईंदड़ में मां क्रिकेट में वठंदमि, टेबल टेनिस में बि वठंदमि इंशाल्लाह, टाइक्वांडो में बि इरादो आहे। हैदराबाद जी हिस्ट्री में फर्स्ट टाइम थिए पियो, ॿारनि जो जोश ऐं जज़्बो तव्हांजे साम्हूं आहे। मुख़्तलिफ़ हैदराबाद रीजन जा स्कूल्स आहिनि। 3 ॾींहनि वारे स्पोर्ट्स फेस्टिवल जी इफ़्तिताही तक़रीब दौरान कॉमेडियन असगर खोसो पंहिंजे मख़सूस अंदाज़ में गीत ॻाए सभिनी खे झुमाए छॾियो। इलाही एंजॉय करे रहे हो ऐं स्पोर्ट्स हुअणु घुरिजे, छो त स्पोर्ट्स असां लाइ हिकिड़ो ख़ासि ज़रूरी आहे। और यहाँ पे हम बहुत एंजॉय कर रहे हैं, पैक्ट वालों ने बहुत अच्छा यहाँ का अरेंजमेंट किया है, असांखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे। मां ॾाढी ख़ुशि आहियां, इहो मुंहिंजो फर्स्ट एक्सपीरियंस आहे त मां हिते अची खेॾां पई। असां जो बेसिक मोटिव इहो आहे त असां यूथ में, नौजवाननि में, ॿारनि में सिंध जे ॿाहिरियाड़ियुनि में वञी करे ऐं तालीम खे, स्पोर्ट्स खे प्रमोट कयूं। असां फुटबॉल में परफॉर्म पिया कयूं, पर असां हिते फर्स्ट टाइम आहे, पर जॾहिं आया आहियूं त खटे ई वेंदासीं फुटबॉल में ई। पाकिस्तान में ख़ासि करके सिंध में अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ ॾियणु घुरिजनि। इलाही ख़ुशी थींदी आहे ऐं इहो सोचींदा आहियूं त शुक्र आहे असां पंहिंजो वक़्तु विञायो कोन, जॉब सां गॾोगॾु असां पंहिंजे ॿारनि जी बि सुठी पालना कई। असल में बच्चों को साइकिल का जब शौक़ हो ना तो इसमें वालिदैन का बड़ा हाथ होता है। शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ टेबलोस ते परफॉर्म करे ख़ूब दाद हासिल कई। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में सिलसिले के अॻिते वधायूं था पिया, पर पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में सिलसिले के उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियोसीं। जी परवेज़, पाण शुरूआत कईसीं अॼु घोटकी खां पोइ वरी रिपोर्ट ॾिठीसीं हैदराबाद जे अंदरि जेके माना इंटर स्कूल्स जे हवाले सां जेको फेस्टिवल मुनक़िद थियो आहे सिंध जे अंदरि। ॾिठो वञे थो त अॼोके मंज़रनामे ते माना इहा शइ नज़र थी अचे त रांदियुनि जूं एक्टिविटीज़ जेके आहिनि सो तमामु घणे पैमाने ते वधंदे नज़र अचनि थियूं पियूं। हिकिड़ी त इहा सुठी ॻाल्हि आहे, ॿी सुठी ॻाल्हि इहा त गुज़िरियल ॾियारे ते पाकिस्तान ऑस्ट्रेलिया खे जेको आहे सो शिकस्त ॾियण में कामयाबु वियो, हिक त सीरीज़ बराबरि थी वई। कीअं था ॾिसो? ऐं पाकिस्तान में मुंहिंजे ख़्याल में त पहिरियों भेरो नज़र आयो त वाक़ई फाइटिंग जे लाइ वञनि पिया, हरू भरू सिर्फ़ु पंहिंजी विकेट बचाइण जे लाइ बि कोन, अटैकिंग क्रिकेट गुज़िरियल ॾियारे पाण खे नज़र आई। राबा पाकिस्तान क्रिकेट टीम ऐं पाकिस्तान क्रिकेट टीम जे प्लेयर्स जो अलमियो इहो आहे जो हू जेका जिद्दत आई आहे न क्रिकेट में उनखे उन्हनि फॉलो न कयो आहे। मिकी आर्थर जो जेको पहिरें मैच हारण खां पोइ जेको स्टेटमेंट आई हुई उन मां बि इहो ई तासुर मिले पियो त बिल्कुलु ओल्ड स्टाइल आहे पाकिस्तान जी टीम जो, ख़ुशूसन जेका हुनजी बैटिंग आहे। कल्ह जो मैच तमामु हिकिड़ो क्लिफ हैंगर हुयो, तमामु ज़बरदस्त क़िस्म जो मैच हुयो। इवेंचुअली अल्टीमेटली पाकिस्तान कामयाबु थियो, पर कामयाबी जो सॼो सहरो बॉलरनि ॾिठो वञे जिन ऑस्ट्रेलिया जहिड़ी टीम खे 220 ते महदूद कयो ऐं बैट्समैन लाइ आसानी पैदा कयूं। त जेसीं ताईं पाकिस्तान जी बैटिंग में उहा स्ट्रेंथ न ईंदी, मां सम्झां थो त जेकी परफॉर्मेंस में जेको तसलसल आहे या जेका जेका इनकंसिस्टेंसी आहे उहा रहंदी, उहो पाकिस्तान जो प्रॉब्लम रहंदो पाकिस्तान जी बैटिंग लाइन जो। सो उनखे बहितर बनाइण जी ज़रूरत आहे। जेके मिकी आर्थर जंहिं शइ इशारो कयो बाबा बैटिंग में जेका आहिनि से हाणे जेका मॉडर्न क्रिकेट मॉडर्न जेका बैटिंग आहे उनखे पंहिंजे स्टाइल में आणणो पवंदो। तव्हांखे विकेट डिफेंड आहे करणी, लिमिटेड ओवर आहे, लिमिटेड ओवर में तव्हांखे स्कोर खे जेको आहे स्कोर बोर्ड खे हलाइणो हूंदो आहे। सो बहितर आहे, तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे पाकिस्तान क्रिकेट जेको आहे ट्रैक ते अचे, पाकिस्तान क्रिकेट टीम जेका आहे उहो फुतवात जो जेको सिलसिलो उनखे बरक़रार रखे। अच्छा, इन खां अलावा मोहम्मद हफ़ीज़ जी बैटिंग जीअं पाण खे नज़र आई या शोएब मल्क जी, उन्हनि जे हवाले सां छा चवंदव? ॾिसो ॿई सीज़न प्लेयर आहिनि। तव्हां वटि हफ़ीज़, मां तव्हांजे लास्ट प्रोग्राम में अची चुको आहियां त हफ़ीज़ जो तव्हां वटि अल्टरनेटिव न आहे। हफ़ीज़ तमामु सुठो क्रिकेटिंग माइंड आहे, तमामु सुठो बैट्समैन आहे। तव्हीं उनजी कल्ह जे मैच में तव्हांजी कप्तानी ॾिठी त कप्तानी में केॾो असरटिव हुयो,
बल्कि अग्रेसिव असर्टिव हुयो ऐं प्लस में जेको आहे जेके डिसीजन वरिता उहे टाइमली वरिता ऐं बहितरीनु कप्तानी जो मुज़ाहिरो कयो ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लाइ हिकिड़ो जेको आहे सो आई ओपनर आहे बाबा तव्हां जंहिं प्लेयर टीम में डिज़र्व नथो करे तव्हां हुनखे कप्तान ठाही वेठा आहियो यार ख़ुदारा जेको आहे सो असांजी क़ौम ते रहम कयो क़ौम जेका आहे असां क्रिकेट सां जुड़ियल आहे क्रिकेट सां सलाड़ियल आहे क्रिकेट खे फॉलो करे थी ऐं जॾहिं पाकिस्तान हाराए थो त सॼी क़ौम खे तकलीफ़ अचे थी। अच्छा उहा बिल्कुलु सही ॻाल्हि था कयो तव्हां पर वरी ॿिए तरफ़ पाण ॾिसूं था परवेज़ तव्हां जीअं चओ था त कलो की मैच जो पूरो पूरो मुकमिल हिकिड़ो माना जेको टोटल जेको ऑस्ट्रेलिया जी टीम ॾिनो 200 कुझु प्लस त उन में पाकिस्तान जी बॉलिंग खे त बिल्कुलु साराइजे पर जहिड़े नमूने असांजी बैटिंग खे हिकिड़ो बाक़ाइदगी सां ॼण त प्लान करे खेॾण जे लाइ मैदान ते ॿई ओपनर आया शर्जील ऐं हफ़ीज़ शर्जील जे हवाले सां मां चवंदुसि ख़ासि तौर ते हुन में काफ़ी शयूं नज़र थियूं अचनि हाणे जहिड़े नमूने आउट थी विया कोर्ट बिहाइंड थी विया उनखे छा था सम्झो तव्हां त अञा हिनखे वधीक स्ट्रगल न करणी पवंदी वधीक सिखिया जे हवाले सां या हुनखे कोच जेके आहिनि सो हुनखे वधीक माना टिप्स ॾियनि। ॾिसो बैट्समैन जी जेकॾहिं का आज़माइश आहे न त उहो ऑस्ट्रेलियन टूर हूंदो आहे जेको बैट्समैन ऑस्ट्रेलियन टूर में रन्स करे थो न पोइ उहो दुनिया जी हर विकेट ते रन्स कंदो बैट्समैन एशियन जेके टीम्स आहिनि उनजा बैट्समैन जेके आहिनि वञी करे उते प्रॉब्लम जो शिकार थींदा आहिनि ऑस्ट्रेलिया में। तव्हां कल मेलबोर्न जेका विकेट हुई उनमें बाउंस हुयो बल्कि उहा विकेट पेसर खे बि हेल्प करे पई ऐं मतिलबु कल जे मैच में मतिलबु की पाकिस्तान जो लक बि खेॾे पियो तव्हां ॾिठो हफ़ीज़ जेको आहे 0 ते आउट थियो आहे त इन अहिड़े क़िस्म जी जेका जेको सितारनि सां जी जेका आहे उहा जेकॾहिं सितारा पाकिस्तान खे फेवर कंदा त मुंहिंजे ख्याल में त सितारनि पाकिस्तान खे फेवर कयो परवेज़ डायरेक्ट पाण मूव था कयूं छो त टाइम तमामु घटि वञी बचे थो पियो ऐं मौज़ू जेको आहे सो तमामु घणो डिघो आहे ऐं मौज़ू इहो आहे त लाड़काणो रीजन 9 फरवरी ते इलेक्शन थियण पई वञे पीर मौज़म साहिबु आयो पए पीर मौज़म साहिबु अमेरिका हलिया विया उन खां पोइ वरी पाण ॾिठोसीं पए त जेको आहे सो साईं अताउल्ला साहिबु जंहिंजो नालो पए वरितो वियो फुल साहिबु ख़ैरपुर मञा हू आउट थी वियो इन खां पोइ हिन वक़्तु नाला हलनि था उस्ताद नज़र मोहम्मद ऐं ॿियो जेको नालो हले थो आगा तनवीर साहिबु जेको आहे सो सखर मञा हर ज़िले मञा हिकु उमेदवार लाड़काणे रीजन में थिए छा पियो ख़िदमत थिए थी कवरिंग कैंडिडेट आहे आगा जावेद लाले तनवीर जो आगा तनवीर जो ई मूं नालो वरितो हा लाला तनवीर जो कवरिंग कैंडिडेट आहे आगा जावेद ऐं प्लस में डॉक्टर अब्दुल सत्तार जो कवरिंग कैंडिडेट नज़र उस्ताद नज़र आहे बल्कि फ्रंट ते जेके आहिनि तव्हांजा 2 माण्हू आहिनि हिकिड़ो आगा लाला तनवीर ऐं ॿिए पासे आहे अब्दुल सत्तार रापोटो डॉक्टर अब्दुल सत्तार जी डॉक्टर अब्दुल सत्तार रापोटो जी 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 हाणे उहो हुन जा नॉमिनेशन जेके पेपर्स वियल आहिनि ऐं डॉक्टर सत्तार लाइ मूं जेको आहे सो ऑब्जेक्शन फाइल कयो आहे उहो हिन हफ़्ते जे आख़िर ताईं जो फ़ैसिलो अची वेंदो। ऑब्जेक्शन तव्हां हुन ते कहिड़ो लॻायो आहे? ऑब्जेक्शन असुल में राब आहे ॾिसो हुनजो न कॉन्स्टिट्यूशनल न आइनी कानूनी इख़लाक़ी ऐं जेको आहे सो जवाज़ न आहे हुनजो इलेक्शन लाड़काणे रीजन जी इलेक्शन्स में न ई अहल आहे हुन शइ जो मां तव्हांखे ॿुधायां ग्राउंड्स ग्राउंड्स आहिनि जो उन्हनि जो तालुक़ु डिस्ट्रिक्ट जामशोरो सां आहे। ठीकु आहे हिन डॉक्टर साहिबु जेको आहे थोरो ओवर स्मार्ट थियण जी कोशिशि कई ओवर क्लेवर थियण जी कोशिशि कई ओवर क्लेवर थींदे लेट मी फिनिश हुन साहिबु जेको आहे सो 2 तारीख़ ते जेको आहे सो थियो आहे तव्हांजी इलेक्शन शेड्यूल जारी थियो आहे 4 तारीख़ ते जेको आहे सो कार्ड इशू करायो आहे जंहिंमें जेका हुनजी जेका प्रेज़ेंट एड्रेस जेका दादू में ॾेखारी आहे जंहिंजो वजूद ई कोन्हे को मखपुर माला में हुन एड्रेस ॾेखारी आहे यार हिकिड़े माण्हू ॾिसो न मां जेको आहे सो कीअं थो अफेयर मतिलबु की बहालपुर जा अफेयर में करे सघां थो ठीकु आहे माना ॿुधो प्लीज़ जामशोरो इज़ द पार्ट एंड पार्सल ऑफ हैदराबाद रीजन उनखे प्लेइंग राइट्स मिली आहिनि उनजी बॉडी जेका आहे चूंडियल बॉडी उहा कंपे थी करे उनजी अंडर 19 में टीम खेॾे पई त हाणे जामशोरो डिस्ट्रिक्ट जेको आहे न उहो हैदराबाद रीजन जो आहे हाणे जामशोरो जो पहिरियां टैग डिस्ट्रिक्ट हुयो जॾहिं जामशोरो खे प्लेइंग राइट्स न हुया त डॉक्टर साहिब जो ॾाढो स्ट्रॉन्ग केस जेको आहे ऑब्जेक्शन फाइल कयो आहे माना त जेकॾहिं रद्द बि थी थो वञे पियो मूंखे पूरो यकीन आहे त डॉक्टर साहिब इज़ नॉट पर ज़रिया इहो ॿुधाइनि था पिया दादू ते जेको तव्हां माना सॼो सारो फोकस्ड कयो आहे ऐं दादू DCA जी जेका इलेक्शन हुई उन में हाराइण मंझि बि मरकज़ी तौर ते राय पुटर साहिब जो रोल हो यकीनन ॾिसो हुन में ही हिकिड़ो एॾो नेगेटिव ट्रेंड आयो आहे
जो तव्हीं जेको आहे ट्रू जेको मैंडेट आहे उनखे तव्हां पुलिस गर्दी जे ज़रिए तव्हां नौकरियुनि जा आसरा ॾेई करे तव्हां प्लाटनि जा आसरा ॾेई करे तव्हां जेको आहे सो मतिलबु की उन्हनि माण्हुनि खे लालचाए इंटाइस करे तव्हां वोट वठो ऐं कुझु त वोट अहिड़ा जेके आहिनि से शयूं आयूं त मुंहिंजो हिकिड़ो वोटर आहे अब्दुल वाहिद सोलंकी राति जो 3 बजे ताईं पुलिस हुनखे हुनजे घर खे जेको आहे न ते जेको आहे सो अचु वञु लॻी पई हुई इहो मतिलबु की इहो ॾाढो उन खां पोइ का एप्लीकेशन वगैरह का यकीनन ॾिसो ॻाल्हि ॿुधो उन खां पोइ तव्हांजो ट्रेज़रर जेको आहे सो उहो नाल ही स्टैंड्स डिस्क्वालीफाइड ही हैज़ बीन नोटिफाइड एज़ डिस्क्वालीफाइड उन खां पोइ तव्हांजे सेक्रेटरी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो जेको आहे सो एलिगेशन आहे जेन्युइन ऐं सीरियस क़िस्म जो एलिगेशन आहे फ़क़ति ऐं फ़क़ति हू छा लाइ जो इलेक्शन प्रोसेस मतिलबु मूं अर्ज़ु कयो न त 2 फेबरवरी ते 2 जनवरी ते इलेक्शन शेड्यूल अची चुको आहे 2 खां पोइ 9 तारीख़ ताईं इहो सिलसिलो जेको आहे न जेका शइ स्टेटस को मेंटेन करिणो आहे इलेक्शन रूल्स त हाणे माना तव्हांजे इलेक्शन रूल्स ते अचूं था पिया अब्दुल सत्तार राय पोटो साहिबु जेकॾहिं न आयल थी वञे थो ठीकु आहे जेका तव्हां एप्लीकेशन मूंखे अफ़सोस बि आहे यार भाउ मूंखे अफ़सोस बि आहे त लाड़काणे ॾिसो मां स्टेक होल्डर न रहियो आहियां हींअर मूं वटि मां इख़लाक़ी तौरु जेको आहे न जेको इलेक्शन हाराई आहे इलेक्शन में हार थींदी रहंदी आहे त मां न अहिड़ी का सरगर्मी जो हिसो कोन बणियो आहियां मां तव्हांखे हिते अर्ज़ु कयो न अॻु में त इख़लाक़ी तरह जीअं मुस्ताद सलेमान लाइ चयो त उनखे इख़लाक़ी जवाब विञाए चुको आहे साॻी शइ थी साॻी शइ मूंसां थी पर मां ॾिसो तव्हां मूंखे का एक्टिव ॾिठो आहे परवेज़ ॿुधो हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे पाण में वेठा आहियूं हाणे जेकॾहिं दादू जे अंदरि जीअं तव्हां चयो था पिया त साईं जहिड़ो थियो पुलिस आई पोइ पकड़ धकड़ थी पोइ हीउ लालचायो वियो हिते त रुॻो इहो लालच वारो किसो थियो लाड़काणे में त मथां फाड़िया डंडा लॻा पुलिस पंहिंजी जॻह ते पर ॿाहूं भॻियूं इहे सीन थिया न ॾिसो ॻाल्हि ॿुधो असां उन शइ खे उन वक़्तु बहितर कोन सम्झो हो त ॿिन्ही शयुनि जी मज़मत कजे न बिल्कुलु जेको आहे उन शइ खे बहितर कोन सम्झो बहितर कोन सम्झो हाणे जहिड़े नमूने तव्हां वटि हिकिड़ो माना चओ था त PCB जो जेको आइन आहे उन में जेको आहे डॉक्टर अब्दुल सत्तार राय कोन थो लहे पूरो मां तव्हांखे ॿुधायां थो मॉडल कॉन्स्टिट्यूशन ऑफ रीजन्स क्लास 14 सब क्लास ABC उन तहत डॉक्टर स्टैंड्स डिस्क्वालीफाइड ठीकु आहे आगा तनवीर यूसुफ ज़ई साहब लाइ छा था चओ पिया इहो बि आहे न मतां आइन में त जेको आहे सो रहाइश बि उन ज़िले सां हुजे एक्टिव क्लब जो बि कंहिं न कंहिं जो मेंबर हुजे घटि में घटि BA ताईं बि तालीम हुजेसि क्रिमिनल को बि रिकॉर्ड न हुजेसि पर मूंखे त अॻु अख़र ज़रिया इहे था ॾियनि पिया त साईं आगा तनवीर यूसुफ ज़ई साहब जो बिजली चोरी केस जेको आहे सो हुनजे मथां उहो 2-4 ॾींहं उहो जेल में बि रही आयो आहे ॾिसो मां उहो न पोइ कॉन्स्टिट्यूशन से थोरो हेॾे बि ॾिसूं प्लीज़ ॾिसो ॻाल्हि ॿुधो मां तव्हांखे थोरो ॿुधायां उहो जेकॾहिं बिजली चोरी जो केस आहे त हू पाण जवाबदार आहे न पोइ ही बि ॿुधो न हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न हाणे होॾां परियां थी वियो अब्दुल सत्तार राय पोटो मां तव्हांखे ॿुधायां ठीकु आहे तव्हांजी शायदि जेका असां जेका ज़ईफ़ आहे जेका मालूमात लाला तनवीर सेटलर आहे ॿुधा उते जेको आहे सो 15-20 साल खां रिहाइश आहे ठीकु आहे ऐं तव्हांखे शायदि इहा ख़बर आहे हिकिड़ी क्लब जो प्रेसिडेंट बि आहे ठीकु आहे मां क्रिमिनल रिकॉर्ड जी ॻाल्हि थो कयां परवेज़ क्रिमिनल रिकॉर्ड जेकॾहिं मुंहिंजे इल्म में अहिड़ी का शइ कान्हे का पर हाणे जेके पर जेकॾहिं के साबूतियूं ऐं सबूत मिलनि था पिया ऐं क्रिमिनल रिकॉर्ड जे हवाले सां प्रूव कजे थो पियो पोइ त माना अणसिधी तरह ईअं चइबो त राय पोटो साहिबु दादू मो जी ऐं जेको आहे आगा तनवीर यूसुफ ज़ई साहब जेको आहे सो सखर मो ही थी विया ॿई न आयल ॾिसो तव्हांजे इंटरिम कमेटी में हींअर मेंबर लॻल आहे लाला तनवीर अदा केस बि त कंहिं न खयो हो न उन ॾिसो इहा ही शइ जेका आहे तव्हां हाणे जेका मुंहिंजे लाइ नई आंदी आहे शइ परवेज़ नई त ईंदी न अञा घणा झटका ईंदा पर इलेक्शन अचण खां डेफिनेटली इहा शइ स्ट्रीमलाइन खपंदी आहे जेकॾहिं जेको आइन जेको आहे न असीं उनखे पाण रेटिफाई कयो ऐं ॿियो हलो ठीकु आहे हलो इनखे आगा तनवीर यूसुफ ज़ई जे हवाले सां लाला हाणे लाला खां सवाइ ॿियो वरी जेको असांजो दोस्त आहे आगा जावेद तव्हांजो बि दोस्त आहे सिंध जो हिकिड़ो सुठो नालो आहे क्रिकेट जे हवाले सां उन्हनि जो बि जॾहिं माना सखर रीजन जे हवाले सां हिकिड़ी बाडी वेंदी आहे ॿी ईंदी आहे ठीकु आहे हैंडिंग ओवर ऐं टेकिंग ओवर वारा जेके मामला थींदा आहिनि उहो बि आगा साहिबु ॿी जेका बाडी आहे उनखे कोन ॾिसो उहो साॻियो इल्ज़ाम अतीक शेख ते आहे आगा जावेद तमामु मां तव्हांखे अर्ज़ु कयां आगा जावेद हिकिड़ो मैन ऑफ प्रिंसिपल आहे आगा जावेद उहो सही आहे पर प्रिंसिपल आहे ॾिसो ॻाल्हि ॿुधो भले कंहिंजा केतिरा इख़्तिलाफ़ हुजनि आगा जावेद सां आगा जावेद उसूलनि ते समझौते करण वारो माण्हू न आहे हू आइन ऐं कानून जो पाबंद आहे डिस्क्वालीफाइंग वारो मामलो मां चवां थो जेकॾहिं ही ॿई आगा जावेद हुनजो कवरिंग कैंडिडेट आहे
लाला यूसुफ ज़ई जो ठीकु आहे हाणे जेकॾहिं ही ॿई हितां नाअहल थी था वञनि ऐं होॾां परियां जेको आहे तव्हां चओ था डॉक्टर अब्दुल सत्तार राय पुट जे ख़िलाफ़ तव्हां ई दरख़्वास्त ॾिनी आहे हू बि जेकॾहिं नाअहल थी थो वञे पियो हाणे ॿ ही नाअहल थी विया आगा टियों नाअहल थी वियो जॾहिं टे नाअहल थिया विच ते वञी माण्हू हिकिड़ो बचे थो उस्ताद नज़र मोहम्मद तव्हां छा था चओ अनपोज़ ईंदो ॾिसो ॻाल्हि ॿुधो ही कुझु तव्हांजूं कुझु शयूं अज़म्पशन्स ते आहिनि मबनी आहिनि मां जेका शइ डॉक्टर सत्तार लाइ जेका शइ मूं पाण लिखी आहे मां तव्हांखे ॿुधायां थो बाक़ी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को उन्हनि ते ऑब्जेक्शन रेज़ थिया आहिनि त उहो डेट गुज़री चुकी आहे उहो पीसीबी जी जेका इलेक्शन कमीशन ॼाणे उहा थींदो छा मां तव्हांखां तजज़ियो वठां थो पियो हाणे जेकॾहिं ॿई टई नाअहल थी था वञनि मूं बि तव्हांखे हिकिड़ियूं शयूं ॿुधायूं त ईअं लाला तनवीर जे मथां बि इल्ज़ाम आहे त हू बिजली चोरी केस में रहियो आहे ठीकु आहे सखर जा बाक़ी बंगलोज़ वेही करे या नए दरे में नए दरे ताईं यार वञी क्रिकेट पहुती आहे हिकिड़ी शइ ॿुधो हिकिड़ो एलिगेशन हिकिड़ी अलॻि शइ आहे ऐं जेकॾहिं तव्हां वटि अगरि विंडिकेशन थी वई आहे एब्ज़ॉल्व थी वियो हू उन केस मां भरी थी वियो आहे त हुनखे ही द राइट पर परवेज़ हिकिड़ी ॻाल्हि आहे पाण जॾहिं पीर मौज़म साहिबु आयो पए हुन जूं क्रिकेट जे लाइ बि ख़िदमतूं हुयूं असां चऊं था त हाणे लाला यूसुफ ज़ई छा आहे बुनियादी तौरु क्रिकेट सां को वास्तो आहे न बिल्कुलु क्रिकेटर यार बेसिकली ही इज़ अ क्रिकेटर मतिलबु हींअर बि क्रिकेट जे तव्हांजे रेडे भुटो में खेॾियो आहे ज़बरदस्त परफॉर्मेंस रही आहे बहितरीन बैट्समैन ठेकेदारी जी छा कहाणी आहे ठेकेदार ज़ाहिर आहे उनजो पेशो आहे उनजो प्रोफेशन आहे जेकॾहिं उहो प्रोफेशन में पंहिंजो पाण खे मञायो अथई ठीकु आहे जी जी ठीकु आहे एग्री जेकॾहिं हिन पाण प्रोफेशनली तौर ते हिकु ठेकेदार तौरु पाण मञायो आहे सखर जी जेका माना हिकिड़ी अहम सियासी शख़्सियत उन सां गॾु शेयर होल्डर बि आहे ऐं उन जे ज़रिए ॿिया जेके स्टेक होल्डर आहिनि ॿिया जेके क्रिकेट जा असांजे लाड़काणे रीजन में शामिल जेके ज़िला आहिनि उन्हनि जे मथां फोर्स कराए फ़ोनियूं घुमराए यार जेको मूंखे वोट ॾियरायो जेके ज़रिया ॿुधाइनि था तव्हांखे ग़लतफ़हमियूं आहिनि मूंखे ग़लतफ़हमियूं न आहिनि ज़रिया इहा ॻाल्हि हले थी पई ज़रिया ऑथेंटिक ॿुधाए सघंदो तव्हां ज़रिया ऑथेंटिक जेके ज़रिया हूंदा त मां उन्हनि जो नालो छो वठां ॾिसो इहा ई शइ आहे न ॾिसो मतिलबु इहो पार्ट ऑफ पॉलिटिक्स इलेक्शन जॾहिं इलेक्शन थींदी आहे न पोइ अहिड़े क़िस्म जा एलिगेशन हाणे छा थो थिए पियो हाणे फ़र्ज़ु कयो जेकॾहिं लाला तनवीर साहिब में हिन में प्रोसीजर में नथो अचे जी उस्ताद नज़र जे लाइ छा चवंदव उस्ताद नज़र ॾिसो हिकिड़ो पुराणो क्रिकेटर आहे उन्हनि जी क्रिकेट लाइ ख़िदमतूं आहिनि हिकिड़ो शिकारपुर ग्राउंड जे पुठियां हिकिड़ी टैलिंग इफेक्ट रहियो आहे तमामु बहितरीन इंसानु आहे बहितरीन शख़्स आहे बाबा क्रिकेट चयो वेंदो आहे हुनखे शिकारपुर जे हवाले खां मूंखे हुन लाइ जेका आहे इज़त एतिराम जो रिश्तो आहे मुंहिंजो हुन सां पर हाणे इलेक्शन आहे इलेक्शन में जेको आहे सो मुंहिंजूं बेसिकली त मां जेको आहे सो मां स्टेक होल्डर न रहियो आहियां मूं वटि वोट त कोन्हनि के मूं वटि पर परवेज़ हिकिड़ी ॻाल्हि आहे सिंध जा क्रिकेटर इहा ॻाल्हि ॼाणनि था पिया ऐं हिन ॻाल्हि खां तव्हां बि इनकार न कंदव वोट अब्दुल हुसैन शाह वटि बि बुनियादी तौरु डायरेक्ट कोन्हे को ठीकु आहे हुनजा हिकु अधु माइट आहिनि या ॿियो कुझु आहे शिकारपुर जे अंदरि हुन शइ खे छॾियो बाक़ी परवेज़ वटि बि भले वोट न हुजनि पर सिंध जी क्रिकेट ते त माना ॿ शख़्सियतूं इहे रोड़नि था थियूं न टियों आगा जावेद खे वठो ॾिसो आगा जावेद ॾिसो हुननि जूं क्रिकेट लाइ ख़िदमतूं आहिनि तव्हांजूं ख़िदमतूं न आहिनि छा यार पर ॾिसो रिकग्नाइज़ न थियो उहो ठीकु आहे उहो टाइमली आहे मां जेको आहे सो मां पंहिंजा जेके आहिनि न माण्हू जेके आहिनि न खंबे छॾियूं आहिनि मां लड़ाई लाइ तयारु आहियां नतीजो छा थींदो परवेज़ हर ज़िले मंझि उमेदवार अचे थो पियो नतीजो छा थींदो लाड़काणो रीजन क्रिकेट ख़िदमत थिए थी या तबाही थिए पई ॾिसो ख़िदमत ऐं तबाही जा ज़िम्मेवार केरु आहिनि नाला खणो सिधी ॻाल्हि आहे न तव्हां तबाही कई न तव्हां हीअ जेको 10 महीना इंटरम में जेका क्रिकेट जी तबाही थी इंटरम में जेको तव्हां सॼो सत्यानाश करे छॾियो क्रिकेट जो जॾहिं यार रफ़ीक बुगे जे दौर में तव्हांखे ख़बर आहे मां फ्रंट ते हुउसि मां फ्रंट ते हुउसि लाड़काणी टीम हैदराबाद खे हारायो कराची डॉल्फिन खे हारायो कोयटा खे हारायो उन खां पोइ अंडर 19 में तव्हां परफॉर्मेंस ॾिसो तव्हां ग्रेड 2 में परफॉर्मेंस ॾिसो त वाज़े फ़र्क़ु तव्हां हाणे हिन तबाही जो ज़िम्मेदार केरु आहे तबाही जो सॼो ज़िम्मेवार सलेमान मीराणी आहे उहो त ॿाहिरि वेठो आहे यार कीअं बि ॿाहिरि वेठो आहे ॻाल्हि ॿुधो न वरी ॾिसो जॾहिं हिकिड़े माण्हू जो को इख़लाक़ी जवाज़ ई कोन्हे को हुन माण्हू इलेक्शन हारायो आहे वरी फ़ैसिलो वरी वेही अची पंहिंजे बंगले ते माण्हू घुराए अचे थो त मां जेको आहे सो फ़ैसिलो थो कयां फ़ैसिलो कयो अथई डॉक्टर सत्तार जेको आहे उम्मीदवार हूंदो उम्मीदवार छा लाइ हूंदो दादू मां जो परवेज़ चांडी जो पतो साफ़ कंदो अच्छा उन फ़ैसिले में तव्हां बि मौजूदु न मां फ़ैसिले में न हुयुसि पर मूंखे त हिकु शइ जी ख़बर आहे हाणे परवेज़ ॾिसूं था हलो ठीकु आहे तव्हां चओ था उस्ताद सुलेमान जो ही कसूर उस्ताद सुलेमान क्रिकेट जी तबाही जो ज़िम्मेवार आहे सॼे रीजन जी बिल्कुलु रीजन जी सॼी ज़िम्मेवारी उस्ताद सुलेमान ते आहे थिए बुगे साहब खे कयां थो
बुगे साहब खे आणण वारो हुयो उनमें तव्हांजो छा रोल हो? ॾिसो ऑन कई न असां शइ त ऑन कई त तव्हां बि त साॻिया गॾियल आहियो न, तव्हां पाण जो छो था परे करो? हिकिड़ी शइ अची वई ऑन करणी पई न। अच्छा ऑन करणी पई। तव्हां ॾिसो रफ़ीक बुगे जे टाइम में तव्हां लाड़काणे रीजन जी परफॉर्मेंस ॾिसो। हिन वक़्तु परवेज़ मूंखे ॿुधाए लाड़काणे रीजन मंझां उस्ताद सलेमान जो सफ़ायो थी चुको आहे, हू जेके चूंडुनि क्वेश्चन त ॿुधो न लाड़काणे रीजन जे हवाले सां लाड़काणे DCA जे हवाले सां डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन जे हवाले सां उस्ताद सलेमान आउट आहे? बिल्कुल डेफिनेटली कीअं थियो? डंडा बरदार आया, छा थियो छा न थियो, मां उन ते नथो ॻाल्हायां। ठीकु, जॾहिं ही लाड़काणे मंझां आउट आहे, दादू मंझां तव्हां आउट आहियो, हे जॾहिं 2 तव्हां आउट हो, 3 सखर मंझां जेको आहे सो उन्हनि जी इलेक्शन कोन थी आहे, वोट जे आयल उहो बि कोन्हनि के आगा जावेद वारा, त पोइ जेकॾहिं हू ज़िमेदार आहिनि ऐं हू बि वरी हाणे बि जेको आहे सो ही जेको केरु आहे हुते ज़िमेदार? हुते ज़िमेदार केरु आहे? सखर में ज़िमेदार केरु आहे? यार मुंहिंजो क्वेश्चन त ॿुध न। हाणे रीजन जी जेका इलेक्शन थी थिए पई जी, उस्ताद सुलेमान जो वोट कोन्हे जी, तव्हांजो वोट कोन्हे। यार उस्ताद सलेमान वही फ़ैसिलो करे थो। फ़ैसिलो कहिड़ो फ़ैसिलो थो करे? अब्दुल सत्तार उम्मीदवार हूंदो दादू जो। वोट माना वोटर अथनि न उहो ॾिसो उहे मां चओ थो न जेको मॉरल ऐं एथिकल वैल्यूज़ इहे था चवनि त उस्ताद सलेमान खे साइड ते वेहणु खपे। जीअं मां साइड ते थी वियो आहियां, मूं वटि वोट न आहिनि, मां त क्लेम कोन थो कयां न त बाबा हीउ मुंहिंजो प्रेसिडेंट हूंदो। मां त तव्हां हींअर क्लेम न कयो आहे। हा सिम्पथीज़ आहिनि, बिल्कुलु सिम्पथीज़ आहिनि, ओपन सिम्पथीज़ आहिनि लाले तनवीर सां, आगा जावेद सां, उहो रहंदियूं सॼी ज़िंदगी रहंदियूं। नतीजो छा ईंदो हाणे आख़िर में? छो त मां पूरी उम्मीद आहे त आगा जावेद या लाला तनवीर मां कोई हिकिड़ो माण्हू अची वेंदो। वॾी महिरबानी परवेज़ लख थोरा। जी नाज़रीन, ही नओं बेस नओं तरफ़ जेके सो लाड़काणे रीजन जूं हालतूं पियूं वञनि। परवेज़ साहब जन जो चवणु इहो आहे त समूरी जेका क्रिकेट जी तबाही थी आहे लाड़काणे जे अंदरि, हुन में उस्ताद सुलेमान मीरानी साहब इनवाल आहे। पर वॾी ॻाल्हि इहा त उस्ताद सुलेमान मीरानी सां DCA जे अंदरि जेको कुझु भाल भलायूं कयूं वियूं, हू माना रीजन जे इलेक्शन मंझि हुनजो हिकिड़ो बि कैंडिडेट कोन्हे। पर जेका ईंदड़ जेका 9 फेबरवरी आहे, जेका उन ॾींहुं चूंड थियणी आहे, उन चूंड मंझि अॻुवाट परवेज़ साहब जन जो चवणु इहो आहे त हू ज़िमेदार आहिनि। बहरहाल केरु ज़िमेदार आहे लाड़काणे रीजन जो? पर हिन वक़्तु ॾुख जी ॻाल्हि इहा आहे, जेके बि लाड़काणे रीजन जे अंदरि ज़िला शामिल आहिनि, त हर ज़िले मंझां असांखे कैंडिडेट जेको आहे सो नज़र थो अचे। हर ज़िले मंझां सेक्रेटरी जो बि उमेदवार थो नज़र अचे, सदारत जो बि उमेदवार नज़र थो अचे। परवेज़ साहब जे बकौल त डॉक्टर अब्दुल सत्तार राय पोटो साहब जन जो वास्तो सेवण सां आहे। हिन वक़्तु जेको आहे सो उहो DC ते बि जेका माना इलेक्शन थी, उनखे बि मंझि बि हुसोबारा थिया। उन्हनि खे नाअहल करार ॾियण जे हवाले सां परवेज़ साहब जन दरख़्वास्त दाख़िल करे चुका आहिनि। बाक़ी तनवीर यूसुफ़ज़ई साहब जेको माना सखर जी हिकिड़ी ख़ासि शख़्सियत जंहिंजा माना ख़ासि माना साइड में न आहिनि, उन्हनि हवाले सां जेको आहे सो हू अचनि था पिया, हुनखे बि नाअहल करण जे हवाले सां दरख़्वास्तूं जेके आहिनि सो उहे ॾिनियूं वियूं आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त ईंदड़ ॾींहंनि में छा थो थिए। पाण ईंदड़ प्रोग्राम में साॻियो इन्हनि मामलनि ते डिस्कस कंदासीं। तेसीं ताईं मोकिलाणी न आहे। पंहिंजे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।